नाज़रीन MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर पेश कयूं था दादू मां ब्यूरो चीफ इरफान अली बिरामाणी जी। सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि मां रिटायर थियल पीरसन ऐं ज़ईफ़ मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िमनि पारां अलामा आहे काज़ी लाइब्रेरी खां दादू प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते रिटायर मुलाज़िमनि भाई खान बिरामाणी, पीर मिठल अल बचायो पावर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 2 महीननि खां एहतजाज करे रहिया आहियूं ऐं आला अदालतनि जे हुकुम बावजूदि सिंध सरकार पारां रिटायर थियल मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस जी रक़म न थी ॾिनी वञे, जंहिं सबबि पीरसन मुलाज़िम ज़िंदगी जे आख़िरी हिसे में शुगर ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि ऐं पंहिंजो इलाज बि नथा कराए सघनि। हिननि वधीक चयो त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध सूबे जी रिटायर मुलाज़िमिन खे हक़ नथा ॾिना वञनि, जंहिं सबबि संदन ख़ानदान फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। रिटायर मुलाज़िमनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां घुर कई त रिटायर थियल पीरसन मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस जी रक़म जारी करे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़त्म कई वञे।